अस्सलाम वालेकुम आबादगार भाइरो। अॼु तव्हांजे लाइ हिकु डेमो खणी आया आहियूं जेको रेन हार्वेस्टिंग टेक्नोलॉजी यानी बरसाति जे पाणी खे गॾु करण वारी टेक्नोलॉजी जेका आहे उन जे बारे में आहे। जेके तव्हां सुवाल कया उन जा जवाब तव्हांखे अॼु इन डेमो ज़रिए ॿुधाईंदासीं। हाणे ॾिसो, हीउ जेको पाइप आहे इहो उहो पाइप आहे जेको जंहिंजो डायामीटर 6 इंच ऐं हीउ तव्हांजो 150 फुट ताईं बेट वञी सघे थो, 200 फुट ताईं जिते असांखे कड़क वारी निकिरे। पर असांखे हिन जो हीउ हिसो जेको वारीअ में लहंदो इन ते सुराख करणा आहिनि। हिन हिसे खे असांखे ख़ाली छॾिणो आहे, छो त पाणी असांखे हिन पासे कोन्हे मोकिलिणो, असांखे हितां मोकिलिणो आहे, हिते सुराख करणा आहिनि। ॿियो हेठियां ई हाणे थोरो तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि त असां जेका सॉइल जी प्रोफाइल आहे, सॉइल चवंदा आहिनि ज़मीन खे, प्रोफाइल चवंदा आहिनि मथाचिरे खां वठी हेठि तह ताईं। जेको बि ज़मीन में मथाचिरो ऐं हेठियों तह हूंदो उन खे सिस्टम सॼे खे उन सॼे निज़ाम खे प्रोफाइल चवंदासीं। उहो तव्हांजे लाइ असां हीउ ठाहियो आहे। हिन खे थोरो हाणे थियो ईअं कुदरती तरह सां जेका पंहिंजूं ज़मीनूं आहिनि उन्हनि खे चवंदा आहिनि एलोवियल सॉइल्स। एलोवियल सॉइल्स यानी उहे ज़मीनूं जेके पाणीअ जे रस्ते ठहियूं हुजनि। शुरूअ में पथर हूंदा, पथर पोइ गर्मी जे घटि ऐं वधि जे करे उहे बि घिरणु शुरू थिया, उहे वॾा थिया, वरी नंढा थिया, नंढा थी पोइ उहा ज़मीन जो हिकिड़ो तह विछाइजी वियो पथरनि जो। हीउ उहो तह आहे, हीउ उहो पथरनि जो तह आहे हीउ, ठीकु आहे। उनखां पोइ छा थियो जो जेॾी महिल पाणी हिन जे मथां हलियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन टाइम में बरसातूं हुयूं, हवाऊं हुयूं, पाणी हवा उन सां गॾु पोइ हीअ वारी जेका आहे इहा हिन पथरनि जे मथां वेठी, हीअ वारी आहे जेके कड़क वारी चवंदा आहियूं। हीअ वारी पथरनि जे मथां वेठी, वारी हिननि पथरनि जे मथां वेंदी वई। उनखां पोइ वरी सिल्ट आई जेका वारी खां सन्ही आहे। पहिरियां पथर, वारी, पोइ सिल्ट, पोइ हीउ जेको मथाचिरो अचे थो इहो अचे थो जंहिंमें तव्हांजो सिल्ट पए, तव्हांजो किले चवंदा आहिनि सफ़ा सन्हे में सन्हो पार्टिकल जेको ज़रो हूंदो ज़मीन जो उनखे उहो आहे। ऐं प्लस में तव्हांजो ह्यूमस जे बारे में आउं तव्हांखे ॿुधायां त सभिनी शयुनि जो हिकिड़ो निचोड़ हूंदो आहे, ॾाढी हिकिड़ी पावरफुल शइ हूंदी आहे। पंहिंजी ज़मीनुनि में घटि आहे, छाजे करे पंहिंजी ज़मीनुनि में नामियाती वांदो कोन्हे, उन जो ई लेयर ठहियो। उन खां पोइ ही वेजिटेटिव ग्रोथ ॾिसो पिया जेका साई तव्हांखे ॾिसण में अचे पई, यानी ही पंहिंजा ॿूटा आहिनि, पंहिंजी जेका आहे जेके फ़सुलु पोखियूं था इहे। हाणे इहो थी हलियो हिकिड़ो प्रोफाइल तव्हां वटि। हाणे ही सम्झो पंहिंजी ज़मीन आहे, हिन में पाण ही इंसर्ट कंदासीं ही पाइप। इंसर्ट करण जे लाइ पाण वटि मशीनूं आहिनि, पर ही तव्हांखे जस्ट डेमो जे लाइ हथरादो तव्हांखे ही इंसर्ट करे ॾेखारींदुसि। पोइ हिन में पाणी ॾेई तव्हांखे ॾेखारींदुसि त पाणी असांजो किथे वञे थो ऐं उन में ई तव्हांजे सुवालनि जा जवाबु ॾींदो ईंदुसि। हाणे जीअं असां हिन खे हिते इंसर्ट कयूं था यानी अंदरि विझूं था हिन में, पाइप हिन में लही वियो, ठीकु आहे। उनखां पोइ असां हिन में ही किमी जी मदद सां पाणी विझंदा। जस्ट तव्हां सम्झो ही असां हिकिड़ो मथाचिरो खयो आहे ज़मीन जो, उन में असां ही पाइप इंसर्ट कयो आहे। हाणे असां हिन में पाणी विझंदासीं। आवाज़गार भाइरो ॾिसो, असां हिन में पाणी था विझूं, तव्हां ईअं सम्झो हीअ असांजो बरसाति जो पाणी आहे जेको असां हिन पाइप में लायूं था। तव्हां ॾिसो असांजे पाइप जो पाणी हेसि ताईं आयो आहे, हीअ वारी आहे इन में फैलिजे पियो। हेसि ताईं इन जे करे कोन आयो, हेसि ताईं असांजा सुराख कोन्हनि निकितल, हीअ मटी असांजी उन जे करे कोन घिमिजी आहे। हीअ पाणी किथां पियो वञे, हीअ ॾिसो हेठि लहंदो वञे। अञा असां हिन में पाणी विझंदासीं, हाणे हीअ पाणी हेठि पचे पियो, कुझु वरी मथे बि अचे पियो, पर हिते ईअं सम्झो हिकिड़ो वॾो लेयर ठहियलु आहे, तह ठहियलु आहे। उन खां मथे पाणी न ईंदो ई, छो त हीअ त असां हथरादो मिटी विधी आहे, पर कुदरती निज़ाम मुताबिक़ ज़मीन में जेके तह ठहियल हूंदा आहिनि या पंहिंजे जेको हलण सां हैवी मशीनरी सां ऐं बरसातूं पवण सां कॉम्पैक्शन थी वेंदी आहे,
उहो आहे हिते सम्झो कॉम्पेक्शन आहे। हाणे हीउ पाणी जेको आहे असांजो हेठि किथे पियो वञे, बेड रॉक्स ते। हिन खे हिकिड़ो लफ़्ज़ चइबो आहे बेड रॉक्स। ॾिसो हीउ ड्रेन थी करे हिते अचे पियो, यानी पंहिंजो पाणी सॼो किथे पियो गॾु थिए, हिन एरिया में गॾु पियो थिए, हिन एरिया में ऐं हिन वारी में गॾु पियो थिए। हीउ सॼो पाणी पाण हिन में ही विझी छॾियो। हाणे ॾिसो हीउ हिते गॾु पियो थिए, कुझु मथे आयो आहे, पर हीउ लाइन क्रॉस न कंदो, हीउ हेठि वेंदो, ग्रेविटी जी मदद सां हेठि वेंदो, यानी कशिश शकल जेका हूंदी आहे ज़मीन जी उन सां ई हेठि वेंदो। अच्छा, हाणे जेकॾहिं असांजी ज़मीन में सफ़ा सन्हा पोर्स हुजनि, उते जो ज़मीन जेको आहे पाणी जेको उहो कैपिलराइज़ कंदो। तव्हांखे आउं कैपिलराइज़ जे बारे में बि हिकिड़ी मुकमल वीडियो ॾींदुसि। हाणे ॾिसो हिते ई पाणी आयो, हिते ई पाणी गॾु थियो, हितां असां बोर करे इहो ई पाणी साॻियो वरी असां पंहिंजे ॿूटनि जे लाइ इस्तेमालु करे सघूं था। इहा हिकिड़ी सॼी टेक्नोलॉजी जेका आहे उहा इन ते डिपेंड करे थी, इन सॼे प्रोफाइल ते। हीअ ज़मीन जो हिकिड़ो प्रोफाइल आहे, इन ते डिपेंड करे थी। जी मुंहिंजा भाइरो, हाणे इहो थोरो घणो तव्हांखे हिकिड़ो डेमो ॾिनोसीं। हाणे जेका हक़ीक़त तव्हांखे कुझु ॾींहंनि खां पोइ वठी हलंदुसि, असांजो ज़मीनदार आहे हिकिड़ो जेको इहो तजुर्बो पंहिंजी ज़मीन ते करे थो। ऐं हिते मींहं जो पाणी बीठो आहे, जेकॾहिं मींहं जो पाणी सुको न हूंदो उहो असां तव्हांखे ॾेखारींदासीं कीअं असां हुनखे हेठि स्टोर कंदासीं ज़मीन में। उहो बि आउं सॼो रिकॉर्ड करे ऐं तव्हांखे वीडियो ठाहे ॾेखारींदुसि। जेकॾहिं तव्हां मां केरु अचणु चाहे हुन जॻह ते, त तव्हांखे एड्रेस ॿुधाईंदुसि, उते अचिजो ऐं पंहिंजे अखियुनि सां अची इहो ॾिसिजो। महिरबानी तव्हांजी।